जेको अॼु असां एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं इहो सहाफ़ी बिलाल अशरफ जे घर जेको राति धाड़ो लॻो आहे, मां सम्झां थो त पुलिस लाइ ही शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। असां मुतालबो कयूं था IG सिंध DIG बेनज़ीराबाद खां क SP नौशारो फिरोज़ DSP नौशारो फिरोज़ ऐं SHO नौशारो फिरोज़ ॿ खे हटायो वञे। इन्हनि खे हटाए सियासी वंगार बंदि कई वञे, ॾोहारियुनि जी सपोर्ट बंदि कई वञे ऐं जेको आम शहरीअ खे तोहफ़त ॾियण लाइ पुलिस क़ाइमु कई आहे। पर हिते छा आहे त पुलिस वारा जेके आहिनि पैसा वठी करे SP ऑफिस में वीज़ा सिस्टम लॻो पियो आहे। पुलिस वारा घर पंहिंजा कमकार पिया कनि। हीअ जेका चौकी आहे इहा बिल्कुलु सहाफ़ीअ जे घर जे क़रीब आहे, पर हिते मूंखे कंहिं बि टाइम ते को पुलिस वारो ॾिसण में कोन ईंदो आहे, छो जो हितां जा मुंशी ऐं SP ऑफिस ऐं DSP ऑफिस जा मुंशी पैसा वठी करे हीअ पुलिस वारनि खे मोकल ॾेई था छॾीनि ऐं कंहिं बाअसर माण्हूअ जे चवण ते मां सिंध हुकूमत आर्मी चीफ खां मुतालबो थो कयां त हिन चोरीअ खे पर आम जेके बि हिते पटीननि में चोरियूं थियूं आहिनि या नौशारो फिरोज़ सिंध समेत उन्हनि चोरनि खे मंज़र आम ते आंदो वञे। बिलाल अशरफ जी चोरीअ खे फौरी तौर मंज़र आम ते आणे हिन खे चोरी वापसि कराए ॾिनी।